अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह हय्य अलस सलाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फ़ीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम सदक़ल्लाहु मौलाना अलियुल अज़ीम। मुसलमान भाइयों, अल्लाह जे पाक कलाम मजीद मंझा सिर्फ चंद लफ्ज़ तव्हांजे साम्हूं इन फ़क़ीर पढ़िया। रब जो फरमान आहे त फ़ीहा उहा हिक रात आहे जंहिंमें युफ़रक़ फ़ैसिला कया वेंदा आहिनि। कुल्लु अम्रिन हर हुक्म जा हकीम हिकमत वारा। उहा हिक रात आहे जंहिंमें हिकमत वारा फ़ैसिला हिकमत वारनि ॻाल्हियुनि जा फ़ैसिला उन रात में कया वेंदा। इहा रात कुरान फरमाए थो त फ़ैसिलनि जी रात आहे, लिख पढ़ जी रात आहे, तक़सीम जी रात आहे, वंड ऐं विरासत जी रात आहे। छा वंडबो? पूरे साल जे माण्हुनि जी रोज़ी ऐं रिज़्क़ जो फ़ैसिलो उन रात में। दुखनि ऐं सुखनि जो फ़ैसिलो उन रात में थींदो। ख़ुशियुनि ऐं ग़मनि जो फ़ैसिलो उन रात में थींदो। ऐं क़ुरान पाक उन रात जी निशानदेही न कई आहे त फलाणी रात या फलाणो महीनो या फलाणो साल। फ़ीहा उन रात में फ़ैसिला कया वेंदा आहिनि।
कुरान जंहिंते नाज़िल थियो कोई कुरान जी वधीक तशरीह कंदो जंहिंते कुरान नाज़िल थियो कुरान खे सम्झो बि कोन सेखारियो बि कोन दुनिया वारनि ताईं कुरान पहुचायो कोन उहा ज़ात मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जंहिंजे दिल ते अल्लाह जी कुरान ऐं रब फरमातो लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह सुभान अल्लाह जेकॾहिं हिन क़ुरान खे असां जबलनि ते नाज़िल कयूं हा त तूं ॾिसी हा त अल्लाह जे हैबत ऐं जलाल ऐं किब्रियाई में अल्लाह जे कलाम जे उन जलाल जे अंदरि जबल पुरसा पुरसा पढ़ण रेज़ा रेज़ा थी वञनि हा जबल इहो बार बर्दाश्त करे न सघनि हा पर दिल मुस्तफ़ा जी खे रब इहो कमाल नज़लना वला क़ल्बिक अभी वो तुझे दिल के साथ कुरान मुल्क की कड़ी खबर तो मुस्तफा की शान तो जड़ा बशरा साथे रोलन भी बशरा साथे इंसान हुयो सुभान इंसान तने सुठो लगंदो ने पंहिंजी औकात में रही पंहिंजी औकात में पंहिंजी लिमिट में रहे तो सुठो लगंदो पाण खां वॾे थियण जी कोशिश कंदो आहे त उहो ज़िल्लत ऐं ख़्वारी में पइजी वेंदो ऐं अल्लाह जो शुक्र आहे असां सुन्नी आहियूं असां अहले सुन्नत वारा पंहिंजे लिमिट में रहंदा असां नबीअनि जो शान सुञाणंदा आहियूं वलीअनि जो शान सुञाणंदा आहियूं अपे अम्मा जी बेइज़त सुञाणंदा आहियूं अक़ीदो मोहब्बत निस्बत अगर आहे त अहले सुन्नत वो इस पे जो तो कुरान नाज़िल थियो मदीने वाले नीर ते सुभान अल्लाह ऐं सोहणे लजपाल नबी पंहिंजे उम्मत खे ॿुधायो त उहा राति जंहिंमें फ़ैसिला थींदा आहिनि उहा राति ॿी नाहे उहा 15 शाबान कहिड़ी राति हिन राति में लिख पढ़ थींदी आहे त हिनखे पुटु ॼमंदो हिनखे नियाणी ॼमंदी इम्तिहान पास कंदो हिनखे ख़ुशी मिलंदी फलाणे मुल्क में मींहुं वसंदो फलाणे इलाइक़े में ॿोॾि ईंदी जेके हज ते वेंदा आहिनि उन्हनि जी लिस्ट में 15 राति ठहंदी कहिड़ा कहिड़ा हज ते वेंदा कहिड़नि खे मदीने वारे जो दीदार थींदो इहा लिस्ट 15 जी राति ठहंदी ऐं इन राति जे अंदरि हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इह्तिमाम फरमायो इबादत जो दुआउनि जो हुज़ूर जो अमल पंहिंजी उम्मत जे लाइ सम्झाणी हुई सुन्नत क़ाइमु कयूं त इहा राति आम राति न आहे इहा मक़बूल महबूब चूंडियल पसंदि कयल अल्लाह जी नवाज़ियल राति आहे मां मुहम्मद जो क़द्र सुञाणा थो उम्मतियो मुंहिंजे कलमे पढ़ण वारो तव्हांखे हिन राति जी इज़त करणु ये मां मुहम्मद करीम इहा राति मल्हायां थो तव्हां बि इहा राति मल्हायो ऐं ईअं मल्हायो जीअं मुस्तफ़ा करीम पाण ये न मल्हाइजो जीअं हिंदू वाइया काफ़र पंहिंजूं ईदूं मल्हाईंदा आहिनि ॾियारी ते ॾीया ॿारींदा आहिनि फटाका ऐं
आतिशबाज़ी बम गोला छॾींदा आहिनि पंहिंजे होली ते पंहिंजे ॾियारी ते मुख़्तलिफ़ रीतूं रस्मूं कंदा आहिनि तव्हां उन्हनि काफ़रनि जूं रीतूं ऐं रस्मूं न अपनाइजो तव्हां मोहम्मद जो तरीक़ो छा ख़्याल आहे तव्हांजो छा ख़्याल आहे मदीने वारे साईं जो तरीक़ो या टिलू मद वारो मूंखे जवाबु ॾे मां अॻिते हलां मदीने वारे साईं जो जी सुभान अल्लाह इमाम बैहक़ी रिवायत आंदी आहे हज़रत कसीर बिन मुर्रा रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने वाले साईं का रिवायत करते हैं قال في ليلة النصف من شعبان يغفر الله عز وجل لأهل الأرض जॾहिं 15 शाबान जी राति ईंदी आहे त अल्लाह धरती वारनि हड़नि खे बख़्शे لأهل الأرض ज़मीन वारा ज़मीन जे तख़्ते ते जेके मौजूद आहिनि उन्हनि खे अल्लाह ताला बख़्शींदो उन्हनि खे माफ़ी ॾींदो इल्ला मुशरिकिन औ मुशरिक ॿ माण्हू आहिनि जिन ते अल्लाह न मिलियल आहे जिन ते अल्लाह कामिड़ियल आहे ॿिनि माण्हुनि खे माफ़ी न ॾींदी ॿिनि माण्हुनि जी बख़्शिश न कंदी कहिड़ा हिकिड़ो अल्लाह सां शिरक करण वारो ऐं ॿियो दिल में बुग़्ज़ ऐं कीनो कुदूरत रखण वारो इन्हनि ॿिनि माण्हुनि खे अल्लाह ताला 15 जी राति माफ़ी न ॾींदी ॿ टे ॻाल्हियूं सम्झण जूं हिकिड़ी ॻाल्हि इहा थी त इहा राति का आम राति न आहे मुस्तफ़ा जी ज़बानी इहा राति आम राति न आहे इहा बख़्शिश जी राति आहे इहा राति बख़्शिश जी राति आहे माफ़ी जी राति आहे आम माफ़ी ज़मीन वारनि हड़नी जे आम माफ़ी अचो माफ़ करे छॾियां अचो बख़्शे छॾियां ॿी ॻाल्हि इहा मालूम थी त इन राति जी वाखाण सिफ़त सना उम्मत खे आगाह करण वारो मोहम्मद मीर पाण सोशल मीडिया जो ज़मानो आहे घटि जा पेड़ा मोड़े छॾिया लाह पटे छॾिया जेके ॼट जा मोटो वॾा मुफ़्ती थिया वेठा इहा 15 शाबान त आहे ई कोन इहा सुनियुनि जी ठाहियल पंहिंजी ॻाल्हि हे मां मदीने वारे जो फरमान थो ॿुधायां वरी को मुल्लो आहे को मुफ़्ती आहे को वॾो पढ़ियल आहे को दारुल उलूम जो को फ़ारिग़ तहसील आहे असांखे मुल्ले मुराणे ते कलमो न पढ़ियो आहे मोहम्मद मीर ते कलमो मुल्ले खे कहिड़ो भूत आहे असांजे माफ़ी सां जेको त हिनखे बख़्शिश न थी हम तो डूबे हैं तुम्हें भी ले डूबेंगे जरा पाण त ॿुढो आहे पर ॿियनि खे पोइ सिंधी में चवंदा आहिनि खटर पंहिंजो त हारे पर ओड़े पाड़े जो हारे पाण त न मल्हाए ॿियनि खे बि रोके सो असां कंहिंजे रोकण वारा रुकजण वारा न आहियूं असांखे पंहिंजे मुस्तफ़ा जो फरमान रखनि मुस्तफ़ा जे फरमान ते असीं अमल ऐं मुशरिक खे माफ़ी न जेको अल्लाह सां शिरक करे अल्लाह जी ज़ात सां शिरक करे के माण्हू खपड़ जी पूॼा था कनि वण जी पूॼा मुंहिंजी मुराद पूरी थींदी वरी कलंदर ते ॾिस त ॾियारी पाक आहे हुन ते गंढियूं घणियूं वेई वियूं अॻिड़ियूं ॿधी ईंदा बाबा पुट थियूं पोइ हीअ अॻिड़ी खोलींदुसि
कलंदर जे कब्र के सजदे करण वारा भी खोड़ ॾिसण, तवाफ करण वारा भी खोड़ ॾिसण। पुट कलंदर असांजो मुर्शिद आहे, कलंदर अल्लाह जो वली आहे, असांजो रब नाहे, असांजो महबूद नाहे, जंहिंखे असां सजदो कयूं, जंहिंजे असां रुकू कयूं, उहो कलंदर असांजो ख़ुदा नाहे, कलंदर असांजो रब आहे, मुर्शिद आहे, असांजो अॻवान आहे। उनजी इज़त कंदासीं, ताज़ीम कंदासीं, सजदो कंदासीं अल्लाह जे घर। जो सजदो जो वही लाड़ में दरगाह है शाह हकीकत जी मायूं मर्द हीअं गॾु वेठा आहिनि। माई पुठी ॾेई वेठी आहे, उन सां सीनो पुठियों जेको वेठो आहे न, मर्द उनजो सीनो मर्द माई जे पुठी सां टच थो थिए। छा ही दरगाह जी इज़त आहे? छा असांखे दीन ईअं सेखारियो आहे? बेपर्द माई वेठी आहे। वही हज़रत सईद मूसाणी रहमतुल्लाह अलैह ते ॾिसो केतिरियूं मायूं वेठियूं आहिनि। कलंदर चौंक टुटण आई आहे, न मुड़ुस न भाउ न वारिस, अकेली सही कुझु पंहिंजो चौंक टिकण। छाजो चौंक आहे तुंहिंजो टिकण जो? अम्मा आयशा सिद्दीक़ा सां जन्नतुल बक़ी ते वई, हुज़ूर जन उनखे सेखारियो त हीअं सलाम कबो आहे, हीअं दुआ कबो आहे। तंहिंमां मालूम थियो त माई जो दरगाह ते वञणु मनो न आहे। वञे इज़त सां वञे, पर्दे सां वञे, सतुर सां वञे, वारिस सां वञे, गैर शरई कम न करे, सजदा न करे, रुकू न करे, तवाफ न करे, वञी सलाम करे, दुआ रब खां पिने, मुरादूं अल्लाह खां पिने, भली ज़ियारत करे अचे, उनखे मनो कान्हे। समझायो तव्हां गांधी खणी आयो, तव्हां हिनखे समझायो जाहिरनि खे त इहा ॻाल्हि शरीयत में जाइज़ न आहे। जेको अल्लाह जी ज़ात सां कंहिंखे शरीक बनाए न, उनखे 15 जी रात में बि माफ़ी न आहे। क़ुरान मजीद में रब फरमाए जेको अल्लाह सां शिरक थो करे फकन्नमा खर्र मिन अस्समा, ॼणो आसमान खां हेठि किरी पियो। जे अल्लाह सां शिरक कयो, हिन कुबे जी ऊचाई 45 फुट आहे, 45 फुट। हितां जेको मथों कुबे खां किरे त बचंदो, ऐं जेको आसमान खां किरे, रब जो क़ुरान थो फरमाए जेको अल्लाह सां शिरक थो करे ॼणो आसमान खां हेठि किरी। ऐं ज़िंदगी में जेकी सालिह अमल कयूं न, मिसाल नमाज़ पढ़ी, रोज़ो रखी, हज कई, ज़कात ॾिनी, ख़ैरात ॾिनी, रब सां शिरक कंदो, सॼी ज़िंदगी जा अमल चट बर्बाद थी। ॻाल्हि सम्झो था? ऐं ॿियो दिलि में कीनो, कुदूरत, अंदरि दुंधड़ी जा दाणा रखिया। ये हुन सां नथो ठहे। ऐं वेढ़ाइण वारा बि खोड़ पैदा थी विया आहिनि। दिलि में कीनो, कुदूरत, बुग़्ज़, अणसंदाई, जंहिंजे अंदर में इहा बीमारी आहे न बुग़्ज़ वारी, 15 जी रात उनखे माफ़ी न मिले। मुस्तफ़ा करीम जो फरमान जी ॾिसो मां पाऊं ॿुधा जहिड़ी साईं जो जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि आहे त अॻुवाट असांजो ख़ैरु सॼण आहे, ज़रूरत कोन्हे त घुमा घुमा करण जी। सम्झो था? पंहिंजी सॼण पाई, पंहिंजी ख़ैरखाई चाहीं थो, पंहिंजे लाइ बख़्शिश मग़फ़िरत चाहीं थो, कढ अंदर में जा।
हाणे हिकिड़ी ॿी हदीस थो पढ़ां जी दिलियूं हाज़िर आहिनि ही हदीस इमाम बैहक़ी आंदी आहे हज़रत अबू सलबा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां अन्न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल मदीने वाले मीर फरमाए सोने नबी फरमाए क्या फरमाया यत्तलिउल्लाह इला इबादिही लैलतन निस्फ मिन शअबान जॾहिं 15 शअबान जी रात थींदी आहे त अल्लाह पंहिंजे बाननि ॾे मुतवज्जिह थी वेंदो आहे नज़र रहमत फरमाईंदो आहे नज़र करम कंदो आहे यानी यंज़ुर नज़र रहमत वारी नज़र सां निहारींदो बाज वारी नज़र सां अल्लाह जो निहारींदो आहे वयतजल्ला बिरिदवानिही अल्लाह पंहिंजे रज़ा जी तजल्ली फरमाईंदो रब करीम पंहिंजे रज़ा जी तजल्ली फरमाईंदो आहे पंहिंजे बाननि में पंहिंजी ख़ल्क़ में कॾहिं लैलतन निस्फ मिन शअबान 15 शअबान जे विच वारी रात यानी 15 शअबान तो यग़फ़िरु लिलमुमिनीन तो मोमिननि हड़नी खे बख़्शे हड़नी मोमिननि खे अल्लाह बख़्शे छॾींदो वयुमहिलुल काफ़िरीन ऐं काफ़रनि खे मोहलत ॾींदो तव्हां भली कयो जेको करणो अथव तव्हांजो वास्को मूं सां पवण वारो मोहलत ॾींदो भिख रस ॾींदो भिख रस सम्झो था जी ऐं वयदउ अहलल हिक़्द बिहिक़्दिहिम हत्ता यदूर जंहिंजे दिलनि में कीनो आहे कुदूरत आहे बुग़्ज़ आहे उन्हनि खे पंहिंजे हाल ते छॾे ॾींदो आहे फरमाईंदो आहे जेसीं ताईं इहो बुग़्ज़ अंदर मां न कढंदो तेसीं ताईं मां रब तव्हां सां राज़ी न थींदुसि तेसीं ताईं मां अलाह तव्हांखे बख़्श न कंदुसि तव्हांजे नज़र रहमत जी कोन कंदुसि मोमिननि खे बख़्शींदो आहे काफ़रनि खे ढिघरस ॾींदो आहे ऐं हसद वारनि खे उन्हनि जे हाल ते छॾे ॾींदो आहे कहिड़ी रात 15 शअबान अल्लाह करीम शल असांखे सचनि मोमिननि मां बनाए जो इन रात में अल्लाह करीम असां सभिनी जी मग़फ़िरत हाणे दिलियूं हाज़िर कयो त मां हिकिड़ी टिकी हदीस थो पढ़ां इहा हदीस इन जी राविया मोमिननि जी मां मुस्तफ़ा जी राणी अबू बकर सिद्दीक़ जी न्याणी अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा उहा जिजल साइण रिवायत थी करे ऐं क़ुरान फरमाए त वअज़वाजुहु उम्महातुहुम नबी जो घर वारियूं तव्हांजूं माइरूं नबी जूं घर वारियूं जी तव्हांजी हिकिड़ी अम्मा आहे जंहिं तव्हांखे ॼणियो आहे मुस्तफ़ा करीम जूं जेके घर वारियूं आहिनि इहे तव्हांजूं अमड़ियूं आहिनि क़ुरान हलाली बच्चा पंहिंजे अम्मा जी ॻाल्हि ते ध्यानु ॾींदा अम्मा जीजल साइण ने फरमाए त अन आयशा रज़ियल्लाहु अन्हा क़ालत दख़ल अलैहि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने वारो मीर मुंहिंजे गुजरे में आयो उहा राति अम्मा साइण जे 12 जी राति में छो त हुजूर जन खे ॿियूं घर वारियूं हुयूं साईं जन हिकिड़ी राति हिकिड़ी बीबी वटि ॿी राति ॿी वटि टी राति टी वटि ईअं हर राति तक़सीम थियल हूंदी आहे अम्मा साइण फरमाए थी त उहा राति मुंहिंजो वारो
हुजूर जन मुझे हुजरे में आया फवदा अनहु सवैहि उस साईं जन के ॿाहिरि लिबास पिया पाए वेंदा हुआ ऐं राति जो आराम थियण जो लिबास ॿियो असां वटि सिंध में बि आहे राति जो माण्हू सुम्हंदो आहे गोड़ ॿधी गंजी पाए ॿाहिरि निकिरंदो त गोड़ पाए कोन निकिरंदो गंजी पाए कोन निकिरंदो ॿाहिरि वरी ठठ ठाकंदा असां वटि रवाज आहे असल में इहा सिंध जी सकाफ़त बि अथव पर मुस्तफ़ा जी सुन्नत बि आहे साईं जन जेॾी महिल हवेली पाक खां ॿाहिरि निकिरंदा हुआ उहो लिबास जुदा मस्जिद में ईंदा उहो लिबास जुदा हूंदो हो जुमे ते ईंदा उहो लिबास जुदा हूंदो ऐं जॾहिं घर में हवेली पाक में आरामी थींदा त राति जो लिबास वरी ॿियो अमा साईं जी फरमाए त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उहे ॿाहिरि वारा जेके लिबास उहे लाहे रखिया ऐं शब ख़ाबी वारो राति वारो लिबास पातऊं ऐं पोइ साईं जन लेटिया मां सोचियसि साईं जन सां मूंखे अखि लॻी वई निंड अची वई फ़क़ाम फ़लबिसहुमा हुज़ूर जन उथिया ऐं उहे ॿाहिरि जेके लिबास पाए वेंदा उहे लिबास पातऊं ऐं राति जो ई साईं जन ॿाहिरि निकिरी अमा जो फरमाए थी त मां जो उथियसि मुंहिंजी अखि जो खुली त बिस्तर ख़ाली आहे मुंहिंजो घोट कोन्हे मदीने वारो साईं कोन्हे فأخذتني غيرة شديدة ظننت أنه يأتي بعد سوء حواتي अमा फरमाए त मूंखे शदीद गैरत आई जेका माइनि खे गैरत ईंदी आहे मूं सोचियो त मतां मदीने वारो साईं कंहिं ॿी बीबी जे हुजरे में हलियो वारो त मुंहिंजो आहे हक़ त मुंहिंजो आहे मतां सोनो हबीब कंहिं ॿी बीबी जे हुजरे ॾे वियो हुजे अमा फरमाए त मुंहिंजे ज़हन में इहो ख़्यालु आयो ऐं मां उथियसि ऐं सभई हुजरा ॾिठा ही अमा हफ्सा जो हुजरो ही अमा सौदा जो हुजरो ही अमा ज़ैनब जो हुजरो ही अमा ज़ैनब उमर मसाकीन जो हुजरो सभई हुजरा ॾिठमि पर महबूब नज़र न आयो कॾहिं कॾहिं वरी ईअं थींदो हो जो साईं जन राति जो मस्जिद नबवी में वेंदा उते वञी सजदा कंदा दुआऊं घुरंदा अलाह ताला जे अॻियां इल्तिजाम कंदा मूंखे इहो ख़्यालु आहे मथां साईं जन मस्जिद में विया वञनि मस्जिद जा चारई कोना ॾिठमि पर पुनल नज़र न आयो अमा फरमायो त فأدركته بالبقيع यानी बक़ीअ ग़रक़द को ॻोल्हींदे जन्नतुल बक़ी में वियसि जेको मदीने वारनि जो क़ब्रिस्तान आहे जंहिंजो नालो आहे बक़ीउल ग़रक़द ग़रक़द जे वण वारो क़ब्रिस्तान अमा फरमाए त उते जो पहुतसि त अञा जो ॾिसां त मुंहिंजो कुर्बदार घोट रोई पियो ज़ारो ज़ार दुआ पियो करे मौला मुंहिंजी उम्मत खे माफ़ मुंहिंजा मालिक मुंहिंजी उम्मत खे माफ़ कजे साईं जन छा पिया कनि यस्तग़फिर लिल मुमिनीन वल मुमिनात वशुहदा मोमिन मर्दनि जे लाइ दुआ पिया घुरनि मोमिन औरतुनि जे लाइ दुआ पिया घुरनि शहीदनि जे लाइ दुआ पिया घुरनि जेके क़ब्रिस्तान में दफ़न हुया उन्हनि जे लाइ पिया घुरनि जेके जेरा हुया उन्हनि जे लाइ पिया घुरनि जेके उन वक़्तु मौजूदु हुया उन्हनि जे लाइ पिया घुरनि जेके मेहर में पोइ गुलाम अचण वारा हुया उन्हनि जे लाइ ऐं जेॾी महिल मूं महबूबनि करीमनि खे इन हाल में ॾिठो रोंदे दुआ घुरंदे ॾिठो अमा साईं फरमाए मुंहिंजे दिलि में चयो बि अबी व उम्मी अंत फी हाजत रब्बिक व अना फी हाजत दुनिया मुंहिंजो अब्बो तव्हां खां घुरो या रसूल अल्लाह मुंहिंजी अम्मड़ तव्हां ॾांहुं घुरो केरु थी चए मां आइशा या रसूल अल्लाह मुंहिंजो अब्बो अम्मड़ मां खां घुरे छॾिया मां दुनिया जे ख़्याल में ऐं तव्हां पंहिंजे रब जी हाजत मूं त
त सोचो वठा तव्हां बीबी जे हुजरे जे विया हुजो मूंखे उहो दुनिया जो ख़्यालु हुयो ऐं तव्हां पंहिंजे रब जे अॻियां कीअं था पिया दुआ घुरो तव्हां था क़ुर्बान मुंहिंजे अम्म तव्हां था घोर हाणे ॾिसो हदीस जा लफ़्ज़ इहा आहिनि त साईं जन पे दुआ घुरी मोमिननि मोमिननि जे लाइ ईअं मां साईं न फरमायो त पंहिंजे बचनि जे लाइ पंहिंजे घर जे लाइ पंहिंजे ज़ालुनि जे लाइ इमाम हसन इमाम हुसैन जे लाइ ज़रूरु घुरी हूंदनि पर अम्मा जेका दुआ ॿुधी हिन उम्मत जी हिन गुलामनि जी भली रात हुजे सुठी कबूलियत वारी रात हुजे लजपाल नबी दुआ घुरे इहा दुआ चओ त रत चओ इहा दुआ रत ऐं दुआ कंहिंजे लाइ पिया घुरनि पंहिंजी उम्मत जे लाइ फरमायो त जॾहिं मूं इहो मंज़र ॾिठो पोइ फन सरफ़्त पोइ मां वापसि मोटियुसि दख़लत हुजरती मां पंहिंजे हुजरे में वापसि मोटी आयुसि पोइ अमा साईं फरमायो त जेॾीमहिल मां मोटी आयुसि पंहिंजे हुजरे में वरी नफ़्सुन आल मां वॾा वॾा साह पई खणा ॼण तकिड़ो तकिड़ो हलंदो आहे त पोइ छा थींदो आहे वॾा साह खणंदो आहे सिंधी में सॾींदा आहिनि साह करणु हमरा ड्रोड़ी ड्रोड़ी आयो सकी पियो अब हमरा सके डूबी चवंदा अम्मा साईं फरमाए थी त मां वॾा वॾा साह पई खणा ऐं बसि थोरी देरि गुज़री त साईं जन मोटी ولهكني رسول الله صلى الله عليه وسلم فقال ما هذا النفس يا عائشة मन करीमन फरमाया आयशा ही वॾा वॾा साह छा थी पई खणी छा थियो घर में वेठल माण्हू त इहे साह कोन खणंदो न ही वॾा वॾा साह छो थी खणी हालांकि रसूल जन खे ख़बर हुई कुल्त बिअबी व उम्मी मूं अर्ज़ कयो मुंहिंजो अबो तव्हां था क़ुर्बान मुंहिंजी अम्मड़ तव्हां था क़ुर्बान या रसूल तव्हां मुंहिंजे हुजरे में आया पोइ तव्हां लिबास शमकाबी वारो पातो वई लेटिया पोइ मूंखे बि निंड अची वई तव्हां उथी विया राति जे वक़्त में पोइ मूंखे गैरत आई मूं सम्झो त तव्हां मथां बीबी जे हुजरे ते विया हुजो पोइ मूं तव्हांखे ॻोल्हियो तलाश कयो हुजरनि में ॾिठुमि मस्जिद में ॾिठुमि तव्हांजो तव्हांखे जन्नतुल बक़ी में अचे मूं ॾिठो त तव्हां उम्मत जे लाइ रो पिया दुआ साईं फरमाए त अकुंत तखाफीन अन यहीफ अल्लाह अलैके व रसूलुहु आयशा तू ये समझी थी त अल्लाह और उनजो रसूल तो सां नाइंसाफ़ी कंदो वारो तुंहिंजो हुजे वञा ॿी बीबी ॾे इहा त नाजाइज़ी आहे न नाइंसाफ़ी आहे न हक़ खाइणु आहे न हिकिड़ी ज़ाल जो वारो हुजे ॿी ज़ाल ॾे हलियो वञा इहा नाजाइज़ी न मां मुहम्मद नाजाइज़ी कंदुसि न मुंहिंजो रब तोसां नाजाइज़ी कंदो मां अदल वारो नबी आहियां इंसाफ़ वारो नबी आहियां हक़दारनि खे हक़ ॾियण वारो नबी आहियां कंहिंसां नाजाइज़ी न इंसाफ़ी करण वारो ॿिनि ज़ालुनि वारो साईं फरमाए जेके ॿ ज़ालूं आहिनि न हुन सां बराबरी नथो करे क़यामत जे ॾियारे उथंदो त हिकिड़ो पासो सुकल हूंदुसि गोश्त जी सुंडी न हूंदसि हद बि नज़र पिया परे खां पधरो हूंदो इहो थो अचे ॿिनि ज़ालुनि जो मुड़ुसु अमा साहिब के सरकार फरमाए त आयशा इहो गुमान न कजांइ त को अल्लाह ऐं मुंहिंजो रसूल तोसां नाजाइज़ी नाइंसाफ़ी कंदो पर ख़बर थी त इहा राति कहिड़ी पुछ न त मां छो उथियुसि छो वियुसि छो जन्नतुल बक़ी में वियुसि छो पेरुसि छो पेदो अतानी जिब्रील अलैहिस्सलाम आयशा अॼु मूं वटि जिब्रील अमीन आयो आसमाननि जो अमीन जिब्रील काइनात जे अमीन मुहम्मद करीम वटि आयो ऐं जिब्रील पंहिंजी मर्ज़ी सां त न आयो हूंदो न
अल्लाह जे हुक्म सां, अल्लाह जे अमर सां। फ़क़ाल आयशा मूंखे जिब्रील अमीन खे चयो हाज़िही लैलतुन निस्फ़ मिन शअबान। आयशा ये आम रात न आहे, जिब्रील ॿुधायो आहे त हीअ 15 शअबान जी रात। आसमाननि तां पैगाम अचे, मुहम्मद मीर ॿुधे, उन ते अमल करे, पंहिंजे घर वारी खे उन रात जा फ़ज़ाइल ॿुधाए। ऐं मुल्लो चए थो इहा रात आहे ई कोन्हे, सुन्ननि जी ठाहियल आहे, इन रात में न को जाॻो न को इबादत कयो, छाजे लाइ था तव्हां लोड़ियो पिया, कुझु कोन थींदो। एॾी का मुल्ले जी तव्हां सां बददुआई आहे, नथो चाहे त तव्हांखे माफ़ी मिले। समझो समझो, सजण खे बि समझो, दुश्मन खे बि सरकार फरमायो त आयशा हाज़िही लैलतुन निस्फ़ मिन शअबान, ही 15 शअबान जी रात आहे। वलिल्लाहि फ़ीहा उतक़ाउ मिनन नार बिअदद शुऊरि ग़नम कल्बिन। अरब में हिकिड़ो कबीलो आहे बनू कलब, बनू कलब। खणियूं बकरियूं धारींदा, रिढूं धणनि जा धण, इहे वादियूं माथरियूं उन्हनि जे धणनि सां। अवा हे धण केॾो ॾे, बनू कलब वारनि, अवा हे धण केॾो ॾे, इहो बनू कलब वारनि। जिते वञो उन्हनि जूं बकरियुनि जा वॾा वॾा धण हूंदा आहिनि। इहो मिसाल साईं जन ॾिनो कसरत ऐं मुबालगे जे लाइ, घणाई जे लाइ। साईं फरमायो त जेतिरा आयशा, जेतिरा कबीले बनू कल्ब वारनि जे बकरियुनि जे बदननि ते वार आहिनि, रिढुनि ते पशम जा तंद आहिनि, एतिरा मुंहिंजा उम्मती 15 जी रात बख़्श। आम रात नहीं आयशा, ये बख्शिश जी रात। जिब्रील मूंखे ॿुधायो, रब जो हुकुम खणी आयो, ये रात उहा रात आहे जंहिंमें हेतिरा मुंहिंजा उम्मती बख़्शिजी वेंदा। पर ॿुध आयशा, ला यनज़ुरुल्लाहु फ़ीहा इला मुश्रिक, जेको मुश्रिक आहे उनखे अल्लाह नज़र ई न कंदो, निहारींदो ई। माफ़ी त वॾी ॻाल्हि आहे, पर उनखे रब निहारींदो ई कोन्हे। के बादशाह वटि माण्हू वञनि, बादशाह हर कंहिं सां मिले, ॻाल्हाए, हाल वाल बाबा कुझु साईं ठीकु आहे, किथां वञे साईं मेड़ बाबा छा खपे, कहिड़ी ज़रूरत आहे, हर कंहिं खां पुछे, चांहि तयारी। हिकिड़ो माण्हू अचे जेको अॻियों वेठो हुजे, पर बादशाह खे ॾिसे ई न, निहारे ई न। तव्हां छा सम्झंदो? बादशाह हिन सां ख़ुशि आहे, बादशाह हिन सां राज़ी आहे, जंहिंखे निहारे ई नथो। सलाम तॾहिं ते आयो आहे, उन खां ख़ुशि मरबाई ख़ैर आफ़ियत उहा त नथो करे, पर उनखे निहारे ई नथो। माना बादशाह खे हेॾी तकावड़ आहे, निहारे थी वञे। आशा हिन रात में कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे अल्लाह ताला बख़्शींदो त न, पर उनखे निहारींदो। उन्हनि मां हिकिड़ो बदबख़्त आहे अल्लाह सां शिरक करण वारो। हिनखे अल्लाह ताला ला यंज़ुरुल्लाहु फ़ीहा इला मुश्रिक, इन मुश्रिक खे अल्लाह ताला नज़र ई न कंदो, निहारींदो। वला इला मुशाहिद, ऐं ॿियो उहो माण्हू जंहिंजे दिलि में बुग़्ज़ आहे, कीनो आहे, ख़ुदूरत आहे, इनखे भला निहारींदो ई न। अम्मा मुंहिंजी भेण तूं बि ॿुध, मां हिनखे वरी का वॾी सवाई आहे। मर्दनि खे न छॾाइनि, इहे घरनि में जहिड़ा मायूं थियूं विझनि, असां आहियूं बबू वरी मायुनि जे मथां वञनि। चवण त न खपे, जुमे में चवां थो, तराड़ी में चवंदा आहिनि, क़ुरान हदीस न आहे, चवणी आहे असांजे सिंध जी, त जाॾे रन रंदा चवंदा आहिनि न। हाणे उहो क़ुरान हदीस कोन्हे,
सिंध जी सकाफत सिंध में पाक असां जा पटका माइन दे मथन पे जी माई चवंदी की अल्लाह एना नवे सी मजाला जो गलाए एरे नवे सी नवींदो एना ना लावी ना गलाई ना पुत्र जिनके अंदर में बुग़्ज़ कीनो कुदूरत मदीने वारो साईं जो फरमाया था 15 वारी रात उन्हें अल्लाह ताला कोन निहाली जो बख्शी जो ऐं क्यों मानू वला इला कातिल रहमिन मिट्टियों छिंदण वारो बिरादरियों टोड़ण वारो रिश्ता टोड़ण वारो अज़ीज़न का जुदायूं करण वारो भाउ सां न ठहे पीउ सां न ठहे सौट सां न ठहे चाचे मामे सां न ठहे अज़ीज़न करीब मलवान मलवेर पुफाट मारो त परे ॻाल्हि थी पर सॻे भाउ सां बि नथो ॻाल्हाए साल गुज़री विया साईं फरमाए त इन खे नथो निहारींदो ई कोन जेसीं ताईं वञी भाउ खे परचाईंदो जेसीं भाउ खे परचाईंदो न तेसीं ताईं अलाह ताला हिन खे माफ़ी परचाइण जो इहो मक़सदु कोन्हे त को नंगई न्यायूं वठे मेड़ करे वञे 7 क़ुरान खणी वञे अदा माफ़ कजे न रस्ते में मिली वियो चईसि अस्सलाम वालेकुम बस परचाइण मुस्लमान जो परचाइण ईअं थींदो छा रस्ते में न मिली हलियो वञी रोहताक में वेठो आहे मस्जिद में मिली हुई निमाज़ ते ईंदो न मुस्लमान मिली वञे न चईसि अस्सलाम वालेकुम तुंहिंजी कावड़ ख़तमु ऐं हुन वरी चयो वालेकुम अस्सलाम हुनजी कावड़ ख़तमु तो उनखे सलाम कयो ऐं हो वरी कुझु चिॿो कयो पासो वठी वियो सलाम जो जवाबु न ॾिनो तुंहिंजे मथां भार नथो तो परचा करे छॾियो तो पंहिंजो हक़ अदा करे हाणे पिटो गुनाह उन ते थींदो जे सलाम जो जवाबु न ॾिनो ॻाल्हि सम्झो था न इस्लाम जो सरचा परचा ईअं थींदो छो न जेकॾहिं अलाह न कंदो तव्हां सियाणा सेवता माण्हू आहियो तव्हांजे कंहिंसां बुग़्ज़ कीनो कोन हूंदो पर जे ख़ुदा ख़ास्ता हुजे बि न त 15 खां अॻु में इहा महिरबानी कजो पासे कुंड वठी चइबी अस्सलाम वालेकुम वो बि सोचींदो त अॼु जेको सलाम कयो अथसि अॻे त खीकारींदो ई कोन्हे सलाम कयो अथसि माना कुझु न कुझु हिन में नरमी बिल्कुल सही है भली से कहा मिट्टियों छिन्न बिरादरियों टोड़न मदीने वाले साईं फरमाए जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो माइटी ईंदी अलाह जे अर्श सां चंबड़ी पवंदी मौला जन मूंखे ॻंढियो हो तूं उन्हनि खे ॻंढ जन मूंखे छिनो हो तूं उन्हनि खे छिन माइटी गांह ॾींदी अलाह रिश्तेदारी अलाह वटि फरियाद कंदी रब फरमाइंदो मूंखे कसम आहे मुंहिंजी हेकड़ाई जो मुंहिंजे जलाल ऐं किबरियाई जो कसम आहे ऐं माइटी जन तोखे ॻंढियो से मूंसां ॻंढिजी विया जन तोखे छिनो से मूंखां छिनी भले भले पीउ सां का बेटा इहा तुंहिंजी का सियाणप आहे तुंहिंजी अकुलमंदी आहे अबे सां अमड़ सां का मदीने वारे साईं फरमायो त वो माण्हू जेको पंहिंजे पीउ माउ खे रंजाए थो भला इलाहा पीउ माउ जो नाफ़रमान अबे अमड़ जी दिलि रंजाइण वारो 15 जी रात हुनखे माफ़ी न मिली पीउ माउ जी दिलि रंजाए न ईअं न आहे को तुंहिंजो पीउ जुनैद बगदादी जहिड़ो हुजे बाज़ी बुस्तामी जहिड़ो हुजे को हसन बसरी जहिड़ो हुजे को आलिम को बुज़ुर्ग हुजे को हुनखे राज़ी करे न न न
वरी हिकिड़ो धनारा गोट ॿधियूं ॿधियूं मां बि चालींदो तुंहिंजो त पीउ तुंहिंजो त अम्मा आहे न तुंहिंजी त तुंहिंजो त अबो आहे न दुनिया छा बि चवे उनजी किर्त कहिड़ी बि हुजे पर तुंहिंजो पीउ आहे तोखे इज़त ॾियणी आहे मान ॾियणो आहे तोखे उनजी तकरीम ताज़ीम करणु सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं मां अक्सर पंहिंजे बचेरनि खे नसीहत कंदो आहियां पीउ माउ जो क़दुरु कयो अबो वियो त वरी अबो न मिलंदो अमड़ वई त वरी अम्मा न मिलंदो मुंहिंजो नंढड़ो छोकिरो आहे 2 सालनि जो पर चिटो थो ॻाल्हाए मां जेको ईंदो आहियां न मूंखे चवंदो बाबा ख़ुदा जो कसम मस्जिद में तो चवां थी बाबा चवंदो आहे त मूंखे मुंहिंजो बाबो यादि केॾी करे मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा आहिनि अल्लाह उहो ॾियारो मुंहिंजो मां बि पंहिंजे पीउ खे ईअं सम्झंदो हुअसि बाबा पर अॼु उहे पखीअ में उॾामी कंहिंखे बाबो चई छॾिजे कंहिंखे अमड़ चई छॾिजे पखी परदेसिया सजे विया उॾामी सुभान अल्लाह पखी परदेसिया सजे विया उॾामी वञी मुल्क पंहिंजे वञी थिया आरामी उहे हंध खाली ॾिसां बथाणा पखी परदेसिया वेठा उॾाणा करे पूरी चुगी वट के दाना है चुगी वट के दाना पखी परदेसिया वेठा उॾाणा अवेलो सवेलो कयूं जन कतारूं वलर मंझ वेही ॾिठाऊं बहारियूं ओ पखी रोज़ के वञे मारी मारियूं पखी रोज़ के वञे मारी मारियूं उहे हंध खाली ॾिठासूं वथाणा पखी परदेसिया वेठा उॾाणा करे महल पूरी चुगी वट के दाना पखी परदेसिया वेठा उॾाणा कंधा त पाण ॿिया बि छॾी पर जंहिंजो आहे चेहरा उनजो त क़दुरु थिए ओलियड़ा से तोड़ निभाए अल्लाह जसु जोगियन में के आए ओलियड़ा से तोड़ निभाए अल्लाह जसु मारवड़ में के आए जसु मारवड़ में के आए अल्लाह जसु जोगियन के आए से जसु तावनी मुमल माने दिलड़ी तनीले डाढो थी ताने हो त उहे ॾिसां हे कर हाणे ढेर मिटीअ जा ठाहे अला जसु जोगियड़नि खे आहे जेॾीमहिल नबी जे बच्चन जो काफ़िलो करबला मां निकितो अॻियां काफ़िले जे अॻियां इमाम हुसैन जो सिर नेज़े ते हुयो पुछो नबी सां बच्चा हुया जेॾीमहिल इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजे बाबा ताली जो सिर
कने मुखे छोलिए में सुमारी दो मुखे प्यार भी दो मुझे सिर जुदाई थोड़ी देर मुझे बाबा से जो सिर में का चुपड़ी प्यार उन्हें यजीदी सिपाही चयो हा हिकड़े शर्त साडी दो सा सिर तुझे पैरन में उछलाया ने कपड़ी सैयदना ज़ैनुल आबिदीन रोण लगा बीबी ज़ैनब पर चाहे चले कोई बच्चा हिनन ज़लीलन मजा हिनन ज़ालिमन मजा तू केड़ी खैर दी उम्मीद छोड़ ओ बेड़ा से तोड़े निभाया जसु मारवड़ में के आए जसु मारवड़ निके आए अला जसु जोगियड़ निके आए सल्लल्लाहु अलैहि फरमान के माफी न मिलंदी ऐ को मानू अला इला मुदमिन अमरन देखो शराब जो आदिया शराब जो मवालिया नशे बाज़ा इन नशे के रात में माफी न मिलंदी जिंदा बच्चा नशे ते लही पिया अल्लाह चलो उनके हिदायत दे रब चलो उनके नेक रास्ते दे आने साईं फरमाइंदा हिन रात दे अंदर अल्लाह ताला उन माण्हुनि खे बि माफ़ी न ॾींदो जेको गोॾ या काई च भेॼुनि खां हेठि लड़काईंदो ओ महबूबन करीमन फरमाया या आयशा तज़ीन ली फी क़ियाम हाज़िहि लैल आयशा मूंखे इजाज़त ॾी थी मां रात क़याम कयां इबादत कयां मुर्द के मुझा घोट जी तवा के गाल बड़े माउन में राजी आया ओ मांजी जलसाण थी फरमाए तो हुजूर क़याम में भी रहा कुरान पढ़न पिया किन्ना लुड़कट मन प्यारा रुकू कयो तो रुकू तवील थी वियो सजदे में विया त सजदो ढिघो थी वियो एतरो सजदो ढिघो थियो जो मूंखे खौफ थी वियो कि सजदे में सोने जो सिर रब जी ज़ात किथे सजदे में असां विच न वञनि अल्लाह फरमाए थी वदात यदी अला बातिन कदमई फतहरक मौत साईं जे कदमन ते वञी हथो हई आयूं त साईं जे बदन में जुरप मौजूद आहे पोइ मां साईं थी फरमाए त जेॾी महिल हुज़ूर जो सिर सजदे में हो वसमेतु यक़ूल फी सुजूदिही मुस्तफा सजदे में हीअं पिया चवनि दुआ पिया पढ़नि सजदे में दुआ पिया घुरनि पोइ अमां फरमायो उहा दुआ ॿुधी मूंखे यादि थी वई छो त बार बार उहा दुआ पढ़नि पिया ॿुधंदे ॿुधंदे मूंखे उहा दुआ यादि थी वई जेॾी महिल सुबुह थियो त मूं साईं करीमन खे अर्ज़ु कयो फलम्मा असबह ज़करतुहुन्न लहू मूं अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह जो सजदे में हुआ हीअ दुआ पे घुरी मूं यादि कई आहे हबीबन फरमाया या आयशा तअल्लिमीहिन आयशा तो याद करे वरती है मुझे हा या रसूल अल्लाह मूंखे यादि थी वई फ़क़ालत तअल्लिमीहिन वअल्लिमीहिन पाण बि यादि रखो ॿियनि खे बि यादि कराए ॼाण इहा दुआ मुंहिंजी उम्मत ताईं पहुचाए ॼाण فإن جبريل عليه السلام علمنيهن ए आयशा इहा दुआ मूं पाण न पढ़ी जिब्रील मूंखे सेखारी 15 दी रात इहा दुआ وأن أرددهن في السجود
जब के हुक्म ॾिनो या रसूल अल्लाह हीअ जेका दुआ आहे सजदे में बार-बार पढ़जो मां तॾहिं बि बार-बार पढ़ी आयशा तो यादि कई आहे त मुंहिंजी उम्मत ताईं बि इहा दुआ पहुचाए भला तव्हां गॾिजी पढ़ंदो मूंसां हिकिड़ो भेरो त गॾिजी पढ़ो साईं जन जेका दुआ पढ़ी ऐं सेखारी जेकॾहिं तव्हां वटि मोबाइल आहे त उनखे खोलियो उन में पंहिंजो यादगीरे जे लाइ या दुआ तव्हां वटि महफ़ूज़ हुजे यादि कजो बार-बार ॿुधंदो अलाह कंदो यादि थी वेंदी अऊज़ बिअफ़्विक मिन इक़ाबिक व अऊज़ बिरिदाक मिन सख़्तिक व अऊज़ बिक मिनक जल्ल वजहुक ला उहसी सनाअन अलैक अंत कमा असनैत अला नफ्सिक अऊज़ बिअफ़्विक मिन इक़ाबिक अऊज़ बिरिदाक मिन सख़्तिक व अऊज़ बिक मिनक जल्ल वजहुक ला उहसी सनाअन अलैक अंत कमा असनैत अला नफ्सिक एक बेरो वरी अऊज़ बिअफ़्विक मिन इक़ाबिक व अऊज़ बिरिदाक मिन सख़्तिक व अऊज़ बिक मिनक जल्ल वजहुक ला उहसी सनाअन अलैक अंत कमा असनैत अला नफ्सिक या दुआ साईं ने घुरी फरमाए मूंखे जिब्रील या दुआ सेखारी हाणे इन की हदीस मां मालूम थियो त इहा रात जागण सुन्नत क़याम करण नफ़ल पढ़ण दुआ घुरण घर वारनि खे जागाइण बच्चनि खे जागाइण ॿियनि खे इन रात जा फज़ाइल ॿुधाइण दुआ पढ़ण बार-बार सजदे में दुआ पढ़ण या रहमत वारी रात या इंदी बरकत जी बरसात या रहमत वारी इंदी बरकत जी बरसात या लख ॾोहन जी मिले माफ़ी थिए सीनो दफ़्तर साफ़ी लख ॾोहन जी मिले माफ़ी थिए सीनो दफ़्तर साफ़ी या रात भलारी बरात या रात भलारी बरात या रहमत जी बरसात या अल्लाह जी रहमत ईंदी सॼे साल जी लिख पढ़ थींदी अल्लाह जी रहमत सॼे साल जी लिख पढ़ थींदी पर गाफ़िल लहे हयात या रहमत जी बरसात या रहमत वारी रात आई थी बरकत जी बरसात रब तो यारे सब मिलंद वजे पुकारे रब पाण पढ़ा तो यारे सब मिलंद वजे पुकारे राज़ी रब जी ज़ात या राज़ी इंदी बरकत जी बरसात या रहमत वारी अल्लाह तो अर्ज़ अघाए सब मन जूं मुरादूं पुॼाए अल्लाह तो मुरादूं पुॼाए ॾींदो दातर हर का दात या
दुना तरु जिंदी बरकत जी बरसात आई या रहमत वाली हर खाली झोल तो भर जे तोखे करमुल्ला छा हर खाली झोल तो भर जे तोखे मेहड़ वारा छा घुर्जे पीतो साईं सब सौगात या रातियों त घर में भी गुज़री वेंदियूं बच्चन में भी गुज़री वेंदियूं निंड में भी गुज़री वेंदियूं पर तव्हांखे दावत या रात जे दिल बड़ा बात मल्हाईंदा सॼे मुल्क मां अल्लाह जा सालिह बाना नेक आलिम बुज़ुर्ग सैयद पीर कुरान आशरम डायन वारा नंढड़ा ॿारड़ा न्याणियूं नंढे सभु गॾु थींदा आहियूं राति जो आधी जे वक़्त में सलात तस्बीह थींदी पोइ इज्तिमाई दुआ हर कंहिंजा बेड़ा पार कंहिंजे मथां रहमत जा वॾा घोड़ा वसी सो तव्हां सभिनी खे मां अलाह वास्ते दावत ॾियां जेके ईंदा आहियो घटि में घटि ॾह ॿियनि खे बि दावत ॾियां ये रात छा छा करणो आहे छा न करणो आहे वधीक तफ़सील सां ॿुधाए वेंदो तव्हां सभिनी खे दावत हुजे इन मुबारक रात में भलारी रात में भलारनि जे पिण में ऐं भलारनि सां गॾिजी हज़ारे साले माण्हुनि सां गॾिजी मल्हाईंदासीं अलाह कंदो भला जे पहुची न सघो न त घर में घटि 50 नफ़िल पढ़ंदो सुभान अल्लाह सलातुल खैर बरकतूं पढ़ी सलाम राखो वरी बरकतूं पढ़ी सलाम राखो इन तरह सां 50 नफ़िल थींदा रकातूं थींदियूं 100 रकातूं नमाज़ पढ़बी ऐं उन खां पोइ दुआ घुरबी सलात तस्बीह पढ़बी इन रात में 3 भेरा सूरत यासीन जी तिलावत करबी पूरो साल तव्हांजे रिज़्क़ में बरकत सुभान इन रात में जो सुरमो पायो न 21 जे त पूरो साल तव्हांजूं अखियूं न ॾुखंदियूं न अखियुनि जी बीमारी थींदी न नज़र कटी सुभान अल्लाह इन रात जे अंदर अल्लाह वारनि जी ज़ियारत करणु कब्रिस्तान ते वञणु पंहिंजे अज़ीज़नि ग़रीबनि खे दुआ घुरणु इहे बि सुनतूं आहिनि इन रात में कुझु न कुझु ख़ैर ख़ैरात करणु ॿेर जा 7 पुन ट्रक आहे जेको वेंजे सॼो साल इन ते जिन जो ऐं जादू जो असर न थींदो मां तव्हांखे हिकु भेरो वरी दिल जे अथाह गहराइयुनि सां दावत ॾियां थो इहा राति दिल बराबर में अची ॻाल्हाइजो अलाह करीम इंशाअल्लाह असां सभिनी खे इन राति जो क़दुरु करण जी तौफ़ीक़ ॾिए इहा राति इन तरह सां मल्हायूं जे मदीने वारे साईं सेखारी पंहिंजे ॾियारी ते ॾीया ॿारींदा आहिनि या फटाका छोड़ींदा आहिनि इहो मुस्लमाननि जो तरीक़ो न आहे इन राति ते आतिशबाज़ी करणु ॼाटियूं ॿारणु फटाका छॾणु इहे शरीयत में जाइज़ कोन्हनि इहे काफ़रनि जी रस्म आहे मोमिननि जी रस्म इहा आहे जेका मदीने वारे ॾींहुं बारक अल्लाहु ली